सोना पकी सबना हंज के मानू मंज अचे बहार जी। मोहतरम मेहमान खास जनाब टीओ साहब उस्ताद साहबान ए प्यारा शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। मुझो नालो अली बादशाह है। पंजे क्लास जो शागिर्द आया। मुझे स्कूल जो नालो GBP एस फकीर नूर मोहन लाड़का है। जनाब सदर, मुझे तकरीर जो उन्वान इल्म आहे। जनाब सदर, मुझे तकरीर जो उन्वान इल्म आहे। जनाब सदर, इल्म हिक वडी दौलत आहे, इन गाल में कोई शक न आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते पहिरीं वही जका नाज़िल थी त उन में पाण जो हुकुम कयो वयो पाण ला इल्म पढ़ण लाज़मी आहे। जनाब सदर हदीस में पाण सवरन फरमायो आहे त जमन खां मरण ताईं इल्म पढ़ायो। इल्म पढ़ण मर्द और औरत ते फर्ज आहे। कभी हदीस में पाण सवरन फरमायो आहे त अन्ना मदीनतुल इल्म वालियुन बाबा मा इल्म का शारा अली जो दरवाजो आहे। जनाब सदर इल्म हिक अहिड़ी दौलत आहे जंहिंखे को बि चुरा नथो सघे। इल्म अहिड़ो सरमायो आहे जंहिं ते जेतिरो ख़र्च कयो ओतिरो वधंदो रहंदो। जनाब सदर, इल्म हिक अहिड़ी दौलत आहे जंहिंजी मदद सां इंसान खिला जो सफ़र तय करे जन्नत ते कदम रखियो। जनाब सदर, आसमान ते मौजूद सितारा आसमान के खूबसूरत ऐं रोशन बनाइन था। अहिड़ी तरह ज़मीन जा सितारा पढ़िया लिखिया इल्म वारा इंसान सॼा वञनि था। आख़िर में मां ही शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। इल्म त आहे सच जी वाट, इल्म त आहे सच जी वाट उन ते हलंदो हल। पहाड़ पुरज़ा थी पवंदा बाहुनि में जाए बल। वक़्तु विञाए मुफ़्त मतां क़ीमत लहणी हर को पल।